हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो सादो हकीम साहब रहंदो हुयो। उन जो दवाख़ानो शहर खां थोरो मुफ़ासिले ते हुयो। हू पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजी धीउ सां उते रहंदो हुयो। हकीम साहिब जो हिकिड़ो क़ाइदो हुयो त हू रोज़ानो ओतिरा ई पैसा कमाईंदो हुयो जेतिरा उन्हनि जे ज़रूरतुनि जे लाइ काफ़ी हूंदा हुआ। सुबुह जो घर मां निकिरण खां अॻु हू पंहिंजी घरवारीअ खे चवंदो हुयो त अॼु जे सामान जी चिट ठाहे ॾे, मां शाम जो उहो सामान वापसीअ ते वठी ईंदुसि। ज़ाल खेसि रोज़ानो जे सामान जी हिक चिट ठाहे ॾींदी हुई ऐं उहा चिट खणी हू दवाख़ाने ॾांहुं रवानो थी वेंदो हुयो। दवाख़ाने अची ऐं हू पर्ची खोलींदो हुयो ऐं पर्चीअ ते जेको बि सामान लिखियल हूंदो हुयो उन जे साम्हूं उन जी रक़म लिखी ऐं हिसाब कंदो हुयो त अॼु केतिरा पैसा घुर्बल आहिनि। पोइ अल्लाह खां दुआ घुरंदो हुयो त अे अल्लाह, मां रोज़ी कमाइण जे लाइ तुंहिंजे हुकुम ते पंहिंजे घर खां ॿाहिरि आयो आहियां। या अल्लाह, महिरबानी कर ऐं मूंखे घुर्बल रक़म अता कर त जीअं मां वापसि वञा ऐं तुंहिंजी इबादत में मसरूफ़ थी वञा। उन खां पोइ हू पंहिंजे दवाख़ाने में ईंदड़ मरीज़नि खे ॾिसंदो हुयो। जॾहिं संदसि रोज़ानो जी घुर्बल रक़म पूरी थी वेंदी हुई त हू शिफ़ाख़ाने खे बंदि करे ऐं घर ॾांहुं रवानो थी वेंदो हुयो। वापसीअ ते हू घर जो सामान ख़रीदे ऐं पंहिंजी घरवारीअ खे वञी ॾींदो हो ऐं पोइ अल्लाह जो शुक्र अदा कंदो हुयो। हिकु ॾींहुं हू जॾहिं पंहिंजे दवाख़ाने में बीठो हुयो, मरीज़नि खे तपासे रहियो हुयो त उन्हीअ वक़्तु हिकु वॾी कार आई ऐं संदसि शिफ़ाख़ाने जे ॿाहिरां बीठी। हकीम साहब उन ते को बि ध्यानु न ॾिनो, छाकाणि त केतिरा ई माण्हू इलाज जे लाइ पंहिंजी गाॾीअ में वटसि ईंदा हुआ। अटकल 37 या 40 सालनि जो हिकु सुहिणो माण्हू वॾी कार मां ॿाहिरि निकितो। हीउ शख़्स सुठा कपिड़ा पहिरियल हुयो। हू अंदरि आयो ऐं हिकिड़ी बेंच ते ख़ामोशीअ सां वेही रहियो ऐं हकीम साहब ॾांहुं ॾिसण लॻो। हकीम साहिब जॾहिं मरीज़नि खां फ़ारिग़ थियो त पुछाईं त तव्हां कीअं वेठा आहियो? अचो हेॾां अचो त मां तव्हांजी नब्ज़ चेक करियां ऐं तव्हांखे दवा ॾियां। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे लाइ न पर कंहिं ॿिए जे लाइ दवा जी ज़रूरत आहे त मूंखे उन जे मर्ज़ जूं अलामतूं ॿुधायो त मां तव्हांखे दवा ठाहे ॾियां। उन शख़्स वराणियो त हकीम साहिब, तव्हां मूंखे शायदि नथा सुञाणो, पर आउं तव्हांखे यादि थो ॾियारियां त मां हिते तक़रीबन 15 साल अॻु आयो हुयुसि। बल्कि इहो चवणु वधीक मुनासिब थींदो त अल्लाह ताला मूंखे तव्हांजे दवाख़ाने में आंदो हुयो। असल में आउं लंडन में रहंदो आहियां ऐं उन वक़्तु आउं हिते कंहिं कमकार सां आयो हुयुसि। आउं पंहिंजे कम सां वञी रहियो हुयुसि त तव्हांजे शिफ़ाख़ाने जे बिल्कुलु साम्हूं मुंहिंजी कार ख़राब थी पई हुई। मूं पंहिंजे ड्राइवर खे मोकिलियो त हू कार खे ठीकु कराइण जे लाइ कंहिं मिस्त्रीअ खे वठी अचे। मूंखे आस पास कंहिंजी बि का ख़बर न हुई। उन वक़्तु ॾाढी गर्मी बि हुई। तव्हां मूंखे उन सख़्तु गर्मीअ में बीठे ॾिठो त मूंखे अंदरि अचण जे लाइ चयो ऐं मुंहिंजो ख़्यालु रखियो। मूंखे यादि आहे त उन वक़्तु तव्हांजे भरिसां हिकु नंढड़ी बीठी हुई जेका तव्हांखे बार बार चई रही हुई त बाबा अचो त घर हलूं, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। ऐं तव्हां वरी खेसि तसली ॾेई रहिया हुओ त पुट वेह, थोरी देरि में हलूं पिया। मूंखे अञा ताईं उहा छोकिरी यादि आहे। ख़ैर, मूं सोचियो त मां छो न तव्हां खां का दवा वठां त जीअं तव्हांखे मुंहिंजे हिते वेहण ते को एतिराज़ बि न थिए। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त मां बि तव्हां खां दवा वठणु चाहियां थो। तव्हां मूंखां मुंहिंजो मसइलो पुछो। मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी शादीअ खे 3-4 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं असांखे औलाद नाहे थी। मूं ऐं मुंहिंजी ज़ाल हर तरह जो इलाज बि करायो आहे, पर किथे बि का उमेद नज़र न पई अचे। तव्हां मूंखे जवाबु ॾिनो त अदा, औलाद अल्लाह जे हथ में आहे ऐं हू तव्हांखे औलाद जी दौलत सां जॾहिं बि चाहींदो त नवाज़ींदो। बसि अल्लाह खां माफ़ी घुरो ऐं इस्तग़फ़ार कंदा रहो। बेशक अल्लाह ताला जे कलाम में तमामु वॾी ताक़त आहे। आउं तव्हांखे गौर सां ॿुधी रहियो हुयुसि। तव्हां मुंहिंजी दवा तयारु करे मूंखे ॾिनी। मूं इहो सोचे दवा रखी त इस्तेमालु हूअं ई कोन्हे करणी। मूं तव्हांखे उन दवा जा पैसा ॾियण पे चाहिया ऐं तव्हां चयो त बसि अॼु जो हिसाब पूरो थियो। मूंखे इहो ॿुधी ॾाढी हैरत थी त ही छा आहे। इन ई विच में हिकिड़ो ॿियो माण्हू बि तव्हांजे दवाख़ाने में मौजूदु हुयो ऐं उन मूंखे ॿुधायो त हर रोज़ तव्हां ओतिरो ई कमाईंदा आहियो जेतिरो घर जे ज़रूरतुनि जे लाइ काफ़ी हुजे। ऐं जॾहिं तव्हांजी ज़रूरत पूरी थी वेंदी आहे त पोइ जेकॾहिं को मरीज़ अची बि वियो त उन खां तव्हां पैसा नाहे वठंदा। उन वक़्तु इहो ॿुधी मां ॾाढो हैरान ऐं शर्मसार बि थियुसि, छो जो आउं इहो सोचे रहियो हुयुसि त तव्हांजे शिफ़ाख़ाने में वेठो आहियां त का न का दवा वठी छॾियां, इन बहाने तव्हांखे कुझु पैसा ॾियां। पर इहो ॿुधी मूंखे ॾाढी शर्मसारी थी हुई। ख़ैर, इन दौरान मुंहिंजो ड्राइवर बि अची वियो ऐं मैकेनिक कार खे ठीकु कयो ऐं आउं हितां रवानो थी वियुसि। मां घरु आयुसि ऐं पंहिंजी घरवारीअ खे सभु कुझु ॿुधायुमि। हुन चयो त हीउ शख़्स को फ़रिश्तो थो लॻे, हिन जी दवा इस्तेमालु करियूं था, असांखे इनशा अल्लाह औलाद थी वेंदी। उन खां पोइ अल्लाह ताला असांखे औलाद अता कयो ऐं अॼु असांजे अङण में 2 गुलनि जहिड़ा ॿारड़ा मुस्कुराईंदा आहिनि। ख़ैर, मां बि तव्हांजी महिरबानी अदा करणु आयो आहियां। दरअसल ॻाल्हि हीअं आहे त मुंहिंजी भाणेजी जेका
पाकिस्तान में रहंदी आहे, संदसि माउ बेवाह आहे ऐं उन छोकिरीअ जी शादी मूंखे कराइणी हुई, सो आउं लंदन खां हली आयुमि ऐं असां ॾाज जा समूरा इंतज़ाम कया, पर बदकिस्मतीअ सां हूअ ओचितो हिकु हादसे में फौत थी वई। मुंहिंजे भेण जे घर में ख़ुशी न अची सघी, पर उन छोकिरीअ जो कठे कयल ॾाज जेको मूं ऐं मुंहिंजी ज़ाल तयारु कयो हुयो, उनखे वापसि करण जे बदिरां असां कंहिं ॿी छोकिरीअ जी शादी कराइण था चाहियूं। इन करे मूंखे तव्हांजी धीउ जो ख़्यालु आयो। मूं तव्हांजे शिफ़ाख़ाने ते 2-3 चकर लॻाया आहिनि, पर हर भेरे मूंखे तव्हांजो दुकान बंदि नज़र आयो। काल्ह हिकिड़े माण्हूअ मूंखे चयो त जेकॾहिं तव्हांखे हकीम साहब सां मिलणो आहे त तव्हां सुबुह जो 8 वॻे अची वञो। ॿी सूरत में हकीम साहब सां कॾहिं बि मुलाक़ात कोन थींदव। इन करे अॼु सवेरे सवेरे आउं आयो आहियां। मुंहिंजो अंदाज़ो आहे त तव्हांजी धीउ बि हाणे शादीअ जी उमिरि खे पहुची चुकी हूंदी। हुनजी शादीअ जे लाइ तव्हांखे ज़रूरु ॾाज ख़रीद करणो पवंदो। तंहिं करे मां चाहियां पियो त जेको मूं भाणेजीअ जे लाइ सामान कठे कयो हुयो, उहो सामान तव्हांजे घर पहुचाइजे, छो त तव्हांजी धीउ मूंखे पंहिंजे भाणेजीअ वांगुरु प्यारी आहे। इहो ॿुधी हकीम साहब जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उन शख़्स पुछो त हकीम साहब ख़ैर त आहे, तव्हां रो छो पिया? जंहिं ते हकीम साहब वराणियो त अॼु जॾहिं घर जे सामान जी पर्ची मुंहिंजी ज़ाल मूंखे ॾिनी हुई ऐं उहा पर्ची अची मूं शिफ़ाख़ाने ते खोली त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन ई निकिरी वई। मां बि ॾाढो परेशान हुयुसि, छो त मुंहिंजी घरवारीअ घर जे सामान जे हेठां लिखियो हुयो धीउ जो ॾाज। इहो पढ़ी मूं उन जे अॻियां लिखियो त इहो अल्लाह जो कमु आहे, उहो ई बंदोबस्तु कंदो। तव्हां हीअ पर्ची पढ़ी ॾिसो। मां इन ॻाल्हि ते रोई रहियो आहियां, छो त अल्लाह ताला तव्हांजे ज़रिए कीअं हिकिड़ो माहौल ठाहियो आहे। अॼु ताईं मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ो को बि ॾींहुं नाहे आयो जो सामान जे लाइ पैसनि जो बंदोबस्तु न थी सघियो हुजे। अॼु ॾींहं ताईं जेको मुंहिंजी ज़ाल स्लिप ते लिखी ॾिनो आहे, उन समूरे सामान जो बंदोबस्तु थियो आहे। सो अॼु इहो कीअं थी सघियो त अॼु पर्चीअ में का शइ रहिजी वञे? ॾाज वारी शइ हुई जंहिं मूंखे वाक़ई अॼु परेशान कयो, पर अल्लाह ताला जो शुक्र आहे जंहिं तव्हांखे असां वटि वसीलो बणाए ऐं मोकिलियो आहे। मूंखे अव्हांजी भाणेजीअ जो इंतिहाई अफ़सोस आहे। अल्लाह ताला उन जी मग़फ़रत फरमाए ऐं अल्लाह ताला उन जी अमड़ खे सबुर अता फरमाए। प्यारा दोस्तो, असांखे बि घुर्जे त पंहिंजे ॾींहं जी शुरूआत अल्लाह पाक जे ज़िक्र सां करियूं ऐं अल्लाह पाक खां ई पंहिंजी ज़िंदगीअ जो रिज़्क़ घुरूं ऐं पंहिंजे ॾींहं जी पुॼाणीअ ते अल्लाह जो शुक्र अदा करियूं, छो त अल्लाह ताला खे यादि करण ऐं शुक्रगुज़ार रहण सां रिज़्क़ में बरकत थिए थी। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह पाक अव्हांजे ऐं असांजे रिज़्क़ हलाल में बरकत नसीब फरमाए। आमीन। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां मोकिलाए पियो। अल्लाह वाही।